नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वधंदड़ सियासत छिकताण जे दौरान अपोज़िशन हुकूमत मुखालिफ़ तहरीक खे हितमी शिकल ॾियण लाइ मुशावरती कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। 26 नुक्ता एक्शन प्लान ते अमल जो पहिरियों क़दम तौरु क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर जी सरबराही में गिलगित बलतस्तान जे ईंदड़ चूंडनि ते ॻाल्हियुनि लाइ पार्लियामानी अॻुवाण जो गुफ़्तगू में शरीक न थियण जो फ़ैसिलो कयो। इजलास में शिरकत न करण जे बाज़ाब्ता फ़ैसिलो जो ऐलान पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ट्वीट ते हिन रिपोर्ट खां पोइ कयो आहे, जॾहिं त मुस्लिम लीग नून जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ फ़ोन ते जमियत उलमा इस्लाम जे अॻुवाण सां अपोज़िशन जे हाणोके तश्कील शुदा इत्तेहाद पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट (PDM) खे हतमी शिकल ॾियण ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।